الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم فإذا قرأت القرآن فاستعذ بالله من الشيطان الرجيم إنه ليس له سلطان على الذين آمنوا وعلى ربهم يتوكلون. हर किस्म जी हमदे सना वडाई ने वाखाण इबादतें बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक ने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो ख़ालिक ज़मीन ने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख्तसर हमदा खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मते ख़ुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मते अल्लाहुम्मा सल्ली व बारिक वसल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, जे जुमे जे अंदर खुतबे जो उन्वान है जिन्ने जी हकीकत। अजी न खुतबे जे अंदर जिन्ने अने शैतान जे शर खां पां कीअं बचूं अने जे कॾहिं कंहिं इंसान के जिन या शैतान हैरान करे तो परेशान करे तो हुन जो इलाज करो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जी सूरह नहल जी आयत नंबर 99 ने 100 में फरमाए फ़इज़ा क़रअतल क़ुरआन फ़स्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ऐं जरा कुरान पढ़ो तेरा शैतान रजीम खां अल्लाह जी पनाह घुरो। कुरान पढ़े खां पहिरीं अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ी लायो। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन्नहु लैस लहू सुल्तानुन अलल लज़ीना आमनू व अला रब्बिहिम यतवक्कलून।
शैतान जो बर उन्हीं माण्हूअ मथे नथो हले जेको माण्हू अल्लाह मथे ईमान रखे था अने अल्लाह मथे तवक्कुल ने भरोसो कयूं था। जेकॾहिं पाण ॼाण हलो त शैतान जेको रहियो ये इंसान जो हमेशा वटा दुश्मन आहे ने हमेशा रहंदो। हाणे दुश्मन जेको रहियो उन खां बचे ला करे उ पंहिंजो नुक़सान न करे, उ पांखे न सताए, तंहिंला करे पां वटि हथियार खपे। हथियार जेकॾहिं हूंदो पां वटि त दुश्मन कॾहिं पण पां मथे हमलो की न कंदो। अने जेको इंसान हथें ठलो आहे, जंहिं वटि हथियार न आई, उन मथे दुश्मन हमलो करे थो। त उ क्या हथियार आहिनि जंहिंजे ज़रिए पां शैतान अने जिन्ने जो मुक़ाबिलो करे सघो, शैतान जे शर खां पां बची सघो, अने जिन जेको पांखे तकलीफ़ ॾे थो, सताए थो, उन खां पां बची सघो। उ क्या अमल आई, क्या कम आई जेको पां कयूं त शैतान पांखे सताए न सघे। पहलो कम त इन खां पहिरीं खुतबे जे अंदरि पण बयान थियो हो जे पां पाकाईअ जो अने सफ़ाईअ जो ख्याल रखो। शैतान के अने जिने के गंदगी नापाकी ये पसंद है। जेकॾहिं को इंसान नापाक है, जेकॾहिं को इंसान गंदो है, तहारत नाई, सफ़ाई नाई, पाकाई नाई, त अहिड़े माण्हूअ मथे शैतान जा अने जिने जा हमला थिए था। ऐं जेको इंसान पाक रहे थो, सफ़ाईअ वारो वे थो, तहारत वारो वे थो, इन इंसान मथे जिन जो अने शैतान जो बर नथो हले। ईअं ज पंहिंजे जिस्म के, पंहिंजे अंगे के पाक रखो ने पंहिंजे घर के पण पाक रखो। जे पंहिंजे घर में शैतान अने जिन दाख़िल न थी सघे, तंहिंला करे ज़रूरी है जे पंहिंजो घर जेको है, पंहिंजो मकान जेको है, पंहिंजो रूम जेको है, वो हर क़िस्म जी गंदगीअ खां, नापाकीअ खां पाक हुअणो खपे। ॿियो जेको अमल है, ॿियो जेको हथियार है पां वटि, उहो आहे जे पंहिंजो अल्लाह ताला से ताल्लुक मज़बूत हुअणो खपे। पंहिंजो अल्लाह ताला से ताल्लुक मज़बूत हुअणो खपे। पां जेतिरा अल्लाह के ओॾा हूंदासीं, एतिरो ज शैतान पानो लमो भॼंदो, अने जेतिरा पां अल्लाह खां लमा थींदासीं, एतिरो ज शैतान पांखे ओॾो अचींदो। अल्लाह रब्बुल आलमीन जो वाइदो है। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए कि जेको बाना अल्लाह मथे ईमान रखे था अने अल्लाह मथे भरोसो कयूं था, अहिड़े माण्हूअ जो शैतान ने जिन की नुक़सान नथो करे सघे। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन पांखे हुकुम करो ॾिने फस्तइज़ बिल्लाह, ऐं अल्लाह जी पनाह घुरो शैतान खां। अल्लाह जी पनाह पांखे तैर मिलंदी जहिर पंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन से ताल्लुक मज़बूत हूंदो, पां अल्लाह वारा हूंदासीं। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काका ई आहिनि अने 8-9 वर जा नंढड़ा बच्चा आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरा सवारीअ मथे पुठियां वेठा हुआ। तर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, या गुलाम उअल्लिमुका कलिमातिन, ए बच्चा आऊं तोखे अमोक ॻाल्हि सिखायां तो, तूं सिखी लाए। आऊं तोखे अमोक वस्तु सिखायां तो, तूं मूं वटां सिखी लाए। उन्हीं ॻाल्हि में जा पहली ॻाल्हि जेको सिखायो हो वो ये वही, इहफ़िज़िल्लाह यहफ़ज़का, तूं अल्लाह जी हिफ़ाज़त कर, अल्लाह रब्बुल आलमीन तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। यानी तूं अल्लाह जे दीन जी हिफ़ाज़त कर, अल्लाह जा हुक्म जेको रहिया उन्हीं के पूरा कर, तूं अल्लाह के राज़ी कर, अल्लाह रब्बुल आलमीन तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। इहफ़िज़िल्लाह तजिदहु तुजाहक, तूं अल्लाह रब्बुल आलमीन जी हिफ़ाज़त कर, अल्लाह जे दीन जी हिफ़ाज़त कर, तूं ॾिसने जे अल्लाह रब्बुल आलमीन तोखे साम्हूं अची करे तुंहिंजी मदद कंदो। कंहिं मुसीबत में तूं अची वञे, कंहिं परेशानीअ में तकलीफ़ में तूं अची वञे, तोखे अहिड़ो लॻंदो जे हाणे हिते मूंखे बचाईंदड़ केरु आहे, न हिन मुसीबत मां आउं निकिरी की न सघंदुसि। तैर अल्लाह रब्बुल आलमीन तौला करे उहानो रस्तो खोलींदो कि तो गुमान पण की न कयो हूंदे। वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बु,
जेको इंसान अल्लाह मथे तवक्कुल ने भरोसो करे तो अल्लाह रब्बुल आलमीन उन जी मदद करे ला करे काफ़ी है। अल्लाह अहिड़े माण्हू खे हिकिड़ो नथो छॾे। जेको माण्हू अल्लाह मथे भरोसो कंदो हुए, अल्लाह जे दीन खे बचाईंदो हुए, अल्लाह जे हुक्म मथे अमल कंदो हुए, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे हर क़िस्म जे शैतान खां, हर क़िस्म जे जिन्न खां, हर क़िस्म जी तकलीफ़ खां, मुसीबत खां अल्लाह रब्बुल आलमीन बचाए लाए थो। त पंहिंजो अल्लाह से केतिरो ताल्लुक आहे, पां अल्लाह खे केतिरा ओॾा आहियूं, ई पां पिंड खे न्यारणो आहे। ने ॿियो जेको अमल आहे जंहिंसां इंसान जिन्ने अने शैतान खां बची सघे थो, उहो आहे नमाज़। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सल्लल फज्र फहुव फी दिम्मतिल्लाह। जेको इंसान फजर जी नमाज पढ़ी लाए, पिरो जी नमाज, सुबह जी नमाज पढ़ी लाए, उहो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़िम्मेदारीअ में आहे। जेको इंसान फजर जी, पिरो जी, सुबह जी नमाज पढ़ी लाए, अल्लाह रब्बुल आलमीन जी गारंटी आहे जे उन इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन हर क़िस्म जे शैतान जे शर खां बचाईंदो। ये नमाज पां वटि आहे। जेकॾहिं पां खे हथ मथे खणणो हुजे, पां मां केतिरा आहियूं जेको फजर जी, पिरो जी, सुबह जी नमाज पढ़ी ने पोइ आया आहियूं, नीवू या 95% माण्हू ना ई पढ़िया। शैतान जा हमला थिए था, असांखे जिन परेशान करे थो, असांखे शैतान परेशान करे थो। अल्लाह जेको गारंटियूं पां खे ॾिने उहो त पां वटि आहिनि। अल्लाह जेको हथियार पां खे ॾिने उहो हथियार पां रखो नथा, पोइ जिन ने शैतान हमला न कई त गुरु कई। ॿियो पां वटां कीअं न थिए, सिर्फ़ पां एतिरो करे लाहियूं, फजर जी नमाज पां पढ़ी लाहियूं, पिरो जी नमाज पां पढ़ी लाहियूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहिड़ो इंसान अल्लाह जी ज़िम्मेदारीअ में अची वञे थो, ई इंसान अल्लाह जे हवाले थी वञे थो। हाणे इन इंसान खे अल्लाह ताला हर क़िस्म जे शर खां, हर क़िस्म जे शैतान खां, हर क़िस्म जे जिन खां अल्लाह रब्बुल आलमीन बचाईंदो। पर शर्त इहा है जे इंसान फजर जी नमाज पढ़े। पर पां गाफ़िल आहियूं, हेॾी वॾी राति 12 कलाक पंहिंजी निंद्र पूरी नथी थिए जे पां अची करे अल्लाह जे घर खे आबाद कयूं। हेॾियूं जमातूं, न जमात में 4 ने 6 माण्हू पण फजर जी नमाज में न वें, ॻोठ जा ॻोठ निंद्र में सुता पिया वें, पोइ जिन कीन अचींदा, शैतान कीन अचींदा, त अल्लाह जा मलाइक अचींदा, कोर अचींदा। ई मड़ा आफ़तूं ईअं वसनियूं। अने तंहिंखां सवाइ जेको हिकिड़ो हथियार अल्लाह रब्बुल आलमीन पां खे ॾिने, उहो आहे वज़ीफ़ा, कलमा, दुआऊं जेको अल्लाह रब्बुल आलमीन ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पां खे सेखारियो आहे। शैतान खे ऐं जिन खे रोके ला करे जे पंहिंजे घर में दाख़िल न थिए, पंहिंजे जिस्म में दाख़िल न थिए, पां खे हैरान ने परेशान न करे, तैला करे सूर बकर जी आयत नंबर 255 जेको आहे, जंहिंखे पां आयतुल कुर्सी चवंदा, ये हिकिड़ी आयत जेकॾहिं पां पढ़ी लाहियूं, दुनिया जा मड़े शैतान, दुनिया जा मड़े जिन बेरा थी वञे, अने पंहिंजो नुक़सान करणु चाहिए, हिकिड़े वार जो पण नुक़सान नथा करे सघे। हिकिड़ी ज आयत, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन दल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। ये हिकिड़ी आयत जेकॾहिं हिकिड़ो इंसान सुबुह सांझी पढ़ी लाए, दुनिया जो को शैतान, दुनिया जो को जिन उन इंसान के वार जे बराबर पण तकलीफ़ नथो ॾेई सघे। इहा दिलचस्प किस्सो आहे। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कयईं था, बैतुल माल में जेको माल अचींदो हो, ज़कात जो, सदके ने खैरात जो जेको माण्हू ॾींदा हुआ, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमड़े जमा करे बेरो करे रखंदा हुआ जे ग़रीब ऐं मिस्कीन खे ॾिए। राति जो मुंहिंजी ड्यूटी लॻाए छॾियो जे हिन माल जी, हिन वस्तु जी जेको बैतुल माल में पई आहे, इन जी राति जो तूं हिफ़ाज़त कज। अबू हुरैरा बयान कयईं था, आऊं राति जो उन
बैतुल माल मथे होसि, हिफ़ाज़त कई ते, चौकी कई पे, हिकिड़ो इंसान अचे थो पोड़ो न पीरसन थी करे अने उन में जा चोरी करे थो, उन माल में जा, उन बैतुल माल में जा चोरी करे जॾहिं भॼे थो त मूं हुनखे जॾहिं लाथो। तर उन चए जे आऊं ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, मुंहिंजा ॿार बच्चा आहिनि अने मूंखे हिंटण सख़्त ज़रूरत आहे, तूं मूंखे छॾार, आऊं चोरी मजबूरीअ में कयां थो जे मुंहिंजे बच्चे खे हिंटण खाधे जी ज़रूरत आहे, तूं अॼु मूंखे छॾार, ऐं सवारे तो वटि कॾहिं की न थींदुसि, हाणे बेफ़िरकी न थींदुसि। अबू हुरैरा छॾ ॾिनो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ॻाल्हि सुणायो तर चयो अबू हुरैरा उहो कूड़ करे वियो आहे, अॼु वरी तो वटि अची ईंदो। ॿई राति थई तर वरी आयो, वरी चोरी करे ने भॻो ते अबू हुरैरा पकड़े लाथई, वरी भलायूं कई, वरी लूलाट कई, अबू हुरैरा छॾ ॾिनो, न वाइदो करे वियो जे हाणे की न अचींदुसि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अञा अचींदो, वरी तो से कूड़ करे वियो आहे। टियों ॾींहुं जर थियो, राति जो वरी अचे थो चोरी करण, अबू हुरैरा पकड़े लाथे अने उहो लूलाट करे थो, भलायूं करे थो जे मूंखे छॾे ॾे, हाणे वाइदो कयां तो कॾहिं की न थींदुसि। अबू हुरैरा चए न, तूं मांद मूं से 2 फेरा दगा करे वियो आहीं, 3 फेरा हाणे तोखे आऊं कॾहिं न छॾियां, हाणे सुबुह जो आऊं तोखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कोठे हलंदुसि, तोखे छॾियां ॿॾियां न। जर उन ॾिठे जे मूं मां हथ की न कढंदो, तर चए ए अबू हुरैरा, आऊं तोखे हिकिड़ी आयत सेखारियां थो, उहा आयत तूं जेकॾहिं पढ़ी लाहीं त को पण जिन ऐं शैतान तुंहिंजो की नुक़सान की न करे सघे। अने अल्लाह जी तरफ़ खां हिकिड़ो मलाइक सॼी राति तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। तूं इहा आयत पढ़ी ने विछाण मथे सुम्ही रहो, जेसि ताईं सुबुह न थिए तेसि ताईं हिकिड़ो मलाइक तो मथे ड्यूटी कयो उभो हूंदो, हिकिड़ो मलाइक तुंहिंजी हिफ़ाज़त लाइ करे उभो हूंदो, को जिन को शैतान तोखे ओॾो की न थींदो। न आयत कई सिखाए, इहा आयतुल कुर्सी जेको मूं खे पढ़ी ने सुणाए, सूरह बक़रा जी आयत नंबर 255 है। 3 पारो पां खोलियूं त उन पहले पन्ने मथे इहा आयत लिखी पई है, पां मणी खे यादि हुअणी खपे। पां खे यादि न वे त राति जो जॾहिं पां पंहिंजे विछाण मथे वञो कि पंहिंजे घर वञो त क़ुरान में न्यारे न्यारे या फोन में न्यारे न्यारे पां पढ़ी अने पोइ सुम्हो, को पण जिन को शैतान पंहिंजो नुक़सान की न करे सघंदो। ईअं जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्न शैतान यफिरु मिनल बैतिल लज़ी तुक़रअ फीही सूरतुल बक़रा, जंहिं पण घर में सूरतुल बक़रा जी तिलावत थिए, जंहिं मकान में जंहिं घर में सूरतुल बक़रा जी तिलावत थिए, उन घर नो शैतान जेको आहे दूर भॼी वञे थो। पंहिंजे घर में शैतान दाख़िल न थी सघे, पंहिंजे घर में जिन शैतान न अची सघे। जेकॾहिं पां सूरतुल बक़रा जी तिलावत कयूं, सॼी सूर जी तिलावत न थिए, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन क़रअ बिल आयतैन मिन आखिर सूरतिल बक़रा कफताहु, जेको इंसान सूर बक़रा जूं 6 आयतूं पढ़ी लाए, खाली 6 आयतूं, लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़, यानो जेकॾहिं कोई इंसान पढ़ी लाए त ई 2 आयतूं उन इंसान लाइ करे घणे आहिनि। रात जो पढ़ी पिन जे घर में दाख़िल थिए, को पण जिन को शैतान उन इंसान जो नुक़सान की न करे सघंदो। ईअं जो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिया कई पांखे ज़िक्र सिखायो आहियूं, उन में जा बकुल कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास, ई 2 सूरूं जेको वई ई वॾो इलाज आई हर की बीमारीअ जो, हर की मुसीबत जो, अने हर के शैतान ने जिन खां बचे ला करे ई 2 सूरूं जेको आई वॾो इलाज आई। तंहिंखां सवाइ दुआऊं जेको रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मा इस्मिही शैउन फिल अर्दि वला फिस समा, इहा दुआ जेको इंसान पढ़ी लाईंदो, को पण वस्तु जेको आहे उन इंसान जो नुक़सान की न करे सघंदो। ये हिकिड़ी दुआ जेको पढ़ी लाईंदो, अऊज़ु बिल्लाहि अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन शर्रि मा खलक, इहा दुआ जेको इंसान पढ़ी जंहिं जॻह मथे रहंदो, जेसि ताईं उन जॻह मथां रवानो की न थींदो, उन जॻह मथे इंसान खे को पण वस्तु तकलीफ़ नथी ॾेई सघे। ई दुआऊं पांखे सिखाइण में वयूं।
ई पाके हथियार ॾिने में आया जे पाण इन हथियार से बचो शैतान इन जिने खां अने पाके गारंटी है जे पाण में जा 2 4 6 माण्हू कढंदे कंहिं इंसान खे पण ई सूरूं ई आयतूं ई दुआऊं यादि न आहिनि पाके ख़बर पण न आहे जे ई हथियार पाके मिलिया आहे पाके ख़बर पण न आहे जे पाण जिने ने शैतान खां बची सघूं था पोइ जे जिन चोटी रहियो आहे हुन मौलाना खे बोलायो हुन मियां जी खे बोलायो फीणा विझी ॾे अड़े मियां जी मौलाना कंहिंखे पण बोलाए जी ज़रूरत न आहे ऐं पिंड जे कॾहिं ईमान वारा बनो ऐं पिंड जे कॾहिं अमल वारा बनो अने ई सूरूं ने दुआऊं पढ़ो जिन कंहिं में पण ताक़त न आहे जे आजे घर में दाख़िल थी सघे बल्कि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो इंसान जरा रात जो पंहिंजे घर अचे थो त अल्लाह जो ज़िक्र करे थो अल्लाह जो ज़िक्र करो है जेकी पण दुआऊं यादि में दुआऊं पढ़े ॿियो कीअं न वे त बिस्मिल्लाह करे ने पिंड जे घर जो दरवाज़ो बंदि करे छॾे पिंड जे घर में वञे मकान में रूम में वञे खाली बिस्मिल्लाह पढ़ी ने दरवाज़ो बंदि करे छॾे दुनिया जा मड़े शैतान भेरा थी वञे दुनिया जा मड़े जिन भेरा थी वञे अने उन दरवाज़े खे खोलण चाहिए तो उहो दरवाज़ो नथा खोले सघे खाली बिस्मिल्लाह में अल्लाह ताला एडी बरकत रखे रात जरा थी थी हिकिड़ो इंसान पंहिंजे घर अचे थो अल्लाह जो ज़िक्र करे थो तर शैतान जेको आहे उहो ॿिए शैतान खे चए थो जे अॼु हिन घर में रे जो पाण खे ठिकाणो की न मिलंदो हिन माण्हू अल्लाह जो ज़िक्र कए एतिरे शैतान खे उहानो भॼणो पए थो पोइ हिकिड़ो इंसान जरा मानी खाए थो खाधो खाए थो तर बिस्मिल्लाह पढ़े थो तर शैतान चए थो अॼु पाण खे हिते खाधे जो पण की न मिलंदो हिकिड़ो इंसान जरा अचे थो पंहिंजे घर न बिस्मिल्लाह पढ़े थो न अल्लाह जो ज़िक्र करे थो न मानी खाए तर बिस्मिल्लाह पढ़े थो तर शैतान जेको आहे पंहिंजे साथी खे चए थो जे अॼु आंखे रे जो ठिकाणो पण मिली वियो ने अॼु आंखे खाधे जो पण मिली वियो आहे शैतान खे पाण पिन सॾ कयूं था जिन्हें के पां पिंड बोलायूं था पां वटि जेकॾहिं ई ज़िक्र वे पां वटि ई जेकॾहिं दुआऊं वे पां वटि जेकॾहिं ई वज़ीफ़ा वे दुनिया जी कंहिं शैतान ने जिन में ताक़त न आहे जे पंहिंजो नुक़सान करे सघे मुंहिंजा अज़ीज़ो जिन ने शैतान जेको रहियो ई अलग अलग शक्ल में अचे थो ई पां सो हिकिड़ो किस्सो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बनियो हिकिड़ो साहबी उन जी नई नई निकाह थी वई उहो पणजियो हो नई नई उनजी निकाह थी वई जंगे खंदक जे मौके मथे साहबा किराम जेको हूंदा हुआ उहो डूटीअ मथे हुआ काफ़िरनि से जंग चालू वई उहो साहबी जंहिंजी नई नई शादी थी वई उहो काइम ॿिपोरे जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटा रजा घुराए ने पंहिंजे घर वेंदो रहे हिकिड़ो ॾींहुं ॿिपोर टाणे रजा घुराए जे आउं मुंहिंजे घर वञणु चाहियां थो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजो हथियार तूं खणी वञ तुंहिंजो हथियार तूं भेरो खणी वञ मूंखे ई अंदेशो आहे ख़ौफ़ आहे जे बनो कुरैज़ा वारा तो मथे हमलो न करे विझे उहो रवानो थियो हथियार खणी घर जे साम्हूं वञे त घर वारी जेको आहे उहो ॿाहिरि दरवाज़े मथे उभी आहे घर वारी जेको आहे ॿाहिरि दरवाज़े मथे उभी आहे उन साहबीअ खे एतिरी गैरत आ वई जे मुंहिंजी घर वारी ॿाहिरि दरवाज़े मथे कीअं उभी आहे नेज़ो हथ में जो नेज़ो साम्हूं करे ने हंय थी जे मारे विझां कोरे मथां मारे विझां घर में जा ॿार कीअं निकिरई अहिड़ी गैरत पाण में आहे पंहिंजूं औरतूं सॼो ॻोठ फिरे पंहिंजूं औरतूं बाज़ारी फिरे पंहिंजूं औरतूं पंहिंजी रजा वग़ैरह मुल्क फिरे पाण में कीअं गैरत न आई उन साहबीअ खे खाली जे मुंहिंजी घर वारी दरवाज़े मथे 12 कुला उभी आहे एतिरी गैरत आ वई जे नेज़ो खणी ने साम्हूं हंय ते जे मारे विझां त उहो घर वारी चए थी सब्र कर पहिरीं तूं घर में दाख़िल थी नियार था खरो जे ऐं 12 निकरी कुला आया मुंहिंजा दाख़िल थी नियारे थो विछाण मथे हिकिड़ो वॾो सप जेको आहे फण चाढ़े वेठो आहे विछाण मथे वॾो सप जेको आहे फण चाढ़े ने वेठो आहे उहो साहबी नेज़ो खणी वञे थो सप खे हणी ने मारे विझे थो ने पोइ नेज़ो जेको आहे उन नेज़े में उहो सप उंज हयो पियो हो उंज टंगियो पियो हो अने नेज़े खे खणी ने घर में जेको आहे खोड़े छॾे उहो सप होॾा तड़पियो पिए
ने हेॾा ई साबी जेको आहे ई तड़पे में चालू थी वियो होॾा उहो सभु जेको आहे तड़पियो पे मौत जे मोह में वियो पे अने हेॾा ई साबी पण तड़पी तड़पी सभु पण मरी वियो न साबी पण शहीद थी वियो साहबा किराम बयान कई था असांखे त इहे ख़बर न आहे कि उहो सभु पहिरीं मोह कई साबी पहिरीं शहीद थी वियो ॿिन्ही जी भेरी वफ़ात थी वई साहबा किराम अची करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर ॾिए था कि अहिड़ो किस्सो वञियो आहे हीअं जेको साबी वियो उहो शहीद थी वियो आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन बिल मदीनति जिन्नन क़द अस्लमू हिन मदीने में कई जिन्न रहे था जेको इस्लाम क़बूल करे मुसलमान थी विया हिन मदीने में हिन शहर में कई जिन्न रहे था जंहिं इस्लाम क़बूल कयो आहे ने मुसलमान थी करे भिरा रहे था फइज़ा रअयतुम मिन्हु शैआ त ऐं जेकॾहिं इन्ही जिने मां कंहिंखे ॾिसो कॾहिं सप जी शकल में कॾहिं ॿिए कंहिं शकल में आने घर में अचे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फआज़िनूहु थलाथत अय्याम 3 ॾींहं સુધી उन्ही खे रेजी ऐं रजा ॾियो 3 ॾींहं સુધી ऐं उन्ही खे चओ जे हिनी घर मां तो निकिरी वेंदो रहो तो असांखे हैरान ने परेशान न कर 3 ॾींहं સુધી चओ जेकॾहिं नेक हूंदो खासो हूंदो मुसलमान हूंदो त आने घर में जा वेंदो रहंदो ऐं 3 ॾींहं पुठियां पण जेकॾहिं आंखे नज़र अचे फ़क़्तुलूहु फ़इन्नमा हुव शैतान त इनखे मारे विझो ई शैतान आहे घर में जेकॾहिं 3 ॾींहं पुठियां पण उहो सप आंखे नज़र अचे त उनखे पोइ मारे विझो उहो शैतान आहे पोइ उहा जी ॻाल्हि की न मञंदो मुंहिंजा अज़ीज़ो जिन्ननि शैतान पंहिंजा नुक़सान कयूं था त पां फीणा पढ़ायूं था कंहिं मियां जे मौलवीअ खे सॾु कयूं था कीअं न करणो सिर्फ़ु हिकिड़ो ज कमु कयो सुबुह सांझी आने घर में क़ुर जी तिलावत कयो सूर बकर जेको रही इन सूर बकर जी ऐं तिलावत कयो ऐं पिंड पढ़ल न आयो आंजा ॿार बच्चा पढ़ल वे आंजी को धीअ पढ़ल वे क घर वारी पढ़ल वे पुत्र पढ़ल वे जेको पण पढ़ल वे उनखे चओ सांझे टाणे अची करे पंहिंजे घर में वेही करे क़ुर जी तिलावत करे जंहिं पण घर में क़ुर जी तिलावत थींदी शैतान जेको आहे उन घर खे छॾे ने भॼी वञे थो न पांखे तकलीफ़ वे त ॿिए कंहिंखे ॿोलाए जी कीअं ज़रूरत न आहे इंसान जा फीणा ऊ खासा जेको इंसान पिंड पिंड मथे विझे थो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला जरा आया उस्मान बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मूंखे तकलीफ़ आहे ऐं कुरो कयां त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे तोखे जिते तकलीफ़ आहे उते हथ रख जिन हंध मथे तोखे तकलीफ़ है उते हथ रख अने पोइ 3 फेरा चओ बिस्मिल्लाह 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 3 फेरा चई करे पोइ 7 फेरा तो ये दुआ पढ़ अऊज़ु बिल्लाहि व कुदरतिही मिन शर्रि मा अजिदु व हुवा दिरो ये दुआ 7 फेरा पढ़ तो जे जिस्म मां हर किस्म जी तकलीफ़ खत्म थी वेंदी पांखे तकलीफ़ूं आई चे कॾहिं के मथो ॾुखे थो कॾहिं के पेट ॾुखे थो कॾहिं ही थी थो कॾहिं हू थी थो डिग मूं रिपोर्ट कराया मड़े नॉर्मल है मौलाना मियाँ जी साहब तकलीफ़ वञे नथी मुंहिंजा बा ई दुआऊं यादि कयो ई दुआऊं पिंड पिंड मथे पढ़ो पीणा पिंड पिंड मथे विझो क़ुर जी तिलावत कयो अल्लाह जे हुक्म से हर क़िस्म जो जिन शैतान आंजा घर छॾे भॼी वेंदो अने आंजा अंग छॾे पण भॼी वेंदो पण पाण में अमल आहे न पाण खे हर की वस्तु मुफ़्त खपे थी सस्ती खपे थी ॿियो को अची असांखे पीणा विझी ॾे न जिन शैतान भॼे ई लिखार भॼंदा वरी वरी अचींदा इन खां बचे लाइ करे ज़रूरी आहे पाण पिंड वटि पण अमल हुअणो खपे न हिकिड़ो हुकुम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई पण ॾिनो हुयो कि जर सांझी थी वञे तंहिं पुठियां आने ॿारहें बचे खे ऐं घर में जा ॿार निकिरण न ॾियो आंजो वाड़ो आहे आंजो वरंडो है आंजो मकान है उन जे अंदर अंदर आजा बार बच्चा रहे बार गोठ में शहरी में सीम में सांची जो जर टाइम थिए तर आने बच्चे के न छड़ियो कुल्ला न छड़ियो इतरेड़ा न इतले करे न छड़ियो जे इन टाइम में शैतान जो कोई जमीन में फैली वञे था सांझी जो जरा टाइम में जरा सिज उले तो न ऊंदाव थिए तो तेरे इन जमीन में शैतान फैली वञे था थी सके उनटाणे आजे के बच्चे के तकलीफ दिए थी सके आजे के बच्चे के चोटी रहन आजे घर में दाखिल थी वञे तर सांझी जो टाइम थी त आजे बच्चे के घर नो बाहर न निकरण ॾियो न हिफ़ाज़त कयो ई मड़े शरीयत पांखे ॾसें पण कंहिं वस्तु मथे पंहिंजो को अमल न आहे
मुंहिंजा अज़ीज़ो पाण इन वस्तु मथे अमल कयूं पंहिंजी क़ौम में जा पंहिंजे ॻोठ में जा पंहिंजे घर में जा पंहिंजे जिस्म में जा हर जगह मथे शैतान जिन जो कुरिया मड़े छॾे ने भॼी वेंदा हर क़िस्म जी बीमारीअ खां तकलीफ़ खां मुसीबत खां पाण आज़ाद थी वेंदासीं पण शर्त इहे जे पाण इन मथे अमल कयूं अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मुसलमान के इन हुक्म मथे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मुसलमान के हर क़िस्म जी शैतान जी शर खां बचाए अल्लाह रब्बुल आलमीन जिन जे नुक़सान खां पाण खे बचाए अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के हर क़िस्म जी तकलीफ़ खां मुसीबत खां बीमारीअ खां आफ़त खां बचाए जेके पाण बीमार आहियूं उन्हनि खे अल्लाह शिफ़ाए कामिला अजर अता फरमाए जेके मरी विया आहिनि अल्लाह ताला उन्हनि जी क़ब्र खे कुशा अता फरमाए जेके परेशान हाल मुसलमान आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन उनकी मदद फरमाए अल्लाह जैसे पाण खे जियारे देखे इस्लाम मथे ईमान मथे जियारे ने पांजो खात्मो करे तर खात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे करे आमीन सुम आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد